अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आ जाऊँ तव्हांखे पिक्सल लैब जो मुकम्मल कोर्स जेको आहे उहो तव्हांखे अॼु जी वीडियो जे अंदरि ॿुधाईंदुसि। पिक्सल लैब तव्हां किथां डाउनलोड करे सघो था। उहो पिक्सल लैब तव्हां प्ले स्टोर तां बि डाउनलोड करे सघो था या वरी टेलीग्राम जे अंदरां बि तव्हां डाउनलोड करे सघो था। सभ खां पहिरीं मां तव्हांखे पिक्सल लैब ओपन करियां थो, ठीकु आहे न। तव्हां ओपन करण खां पोइ ॾिसो, हीउ जेको निशान आयो आहे तव्हां जेको ओके वारो आहे ऐं कैंसिल वारो, तव्हां ॿिए जेके ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। उन जो मतिलबु इहो आहे जेके तव्हां शइ पहिरीं खां ठाहे चुका आहियो उनखे तव्हां या रखणु था चाहियो या वरी डिलीट करणु था चाहियो, ठीकु आहे। इन ऑप्शन जो इहो मतिलबु हूंदो आहे, ठीकु आहे न। छो त आउं इनखे कैंसिल करणु चाहियां थो, तव्हां इनखे कैंसिल कयो, ठीकु आहे न। हीअ बि इन जेके तव्हां हीअ जेको कोर्स आहे तव्हां जेके इनखे मुकम्मल ॾिसंदा त तव्हांखे इंशाअल्लाह घणो फ़ाइदो थींदो, ठीकु आहे न। इहो न्यू टेक्स्ट लिखियलु तव्हां इनखे डिलीट करियो। डिलीट करण जे लाइ ॾिसो, हीउ तव्हां मथां जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको ऑप्शन डिलीट वारो, तव्हां इन ते वञी करे तव्हां इनखे डिलीट करियो, ठीकु आहे न। उनखां पोइ ओके वारे ऑप्शन ते क्लिक करे तव्हां इनखे डिलीट करियो। उनखां पोइ ॾिसो, ऐं तव्हांखे हीउ जेको ऑप्शन आहे इन जो तरीक़ो छा आहे ऐं इन जो कमाल कहिड़ो आहे मां तव्हांखे ॿुधायां थो, ठीकु आहे। सभ खां पहिरीं इन जे अंदरि वेंदा, ठीकु आहे न। ई हिकु नंबर ते ऑप्शन, ई ॿिए नंबर ते ऑप्शन, ए वारो टे नंबर ते ऑप्शन, ई जेको ई टे ऑप्शन, चारि ऑप्शन, पंज ऑप्शन टोटल। पंजनि ऑप्शन जो छा मतिलबु आहे ऐं तव्हांखे अॼु जी इन वीडियो जे अंदरि मुकम्मल ॿुधाईंदुसि, ठीकु आहे। तव्हां इनखे कटियो। सभ खां पहिरीं हीउ जेको ऑप्शन अथव इन जो मतिलबु छा आहे, इन जे अंदरि इहे रंग मौजूदु आहिनि, ठीकु आहे न। इन जे अंदरि हीअ रंग मौजूदु आहे, इहे सभु बैकग्राउंड जा रंग ऐं साइज़ूं इन जे अंदरि आहिनि, ठीकु आहे। जेका बि साइज़ तव्हांखे रखे तव्हां उहो साइज़ इन जे अंदरि रखी सघो था दोस्तों, ठीकु आहे न। इन जे अंदरि काफ़ी सारा बैकग्राउंड बि इन जे अंदरि पियल आहिनि, इन जा पंहिंजा, ठीकु आहे न। पिक्सल लैब जे पंहिंजा ॾिसो, इन जे अंदरि काफ़ी सारा पेज इन जे अंदरि शामिलु आहिनि। ॾिसो ॿिए नंबर ते जेको ई ए वारो ऑप्शन जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, ए वारो ऑप्शन, इन जो मतिलबु छा आहे। हीउ जेको ए वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी, इन जो मतिलबु छा आहे उहो मां तव्हांखे इन जी वीडियो जे अंदरि ॿुधायां थो, ठीकु आहे न। सभु तव्हां ए जे अंदरि वञो। ए जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो, हीउ टेक्स्ट वारो ऑप्शन आयो आहे। तव्हां जेसिताईं टेक्स्ट वारे ऑप्शन ते क्लिक न कंदा त हीउ त तव्हांजो ए बिल्कुलु कमु न कंदो, ठीकु आहे। टेक्स्ट जे कमु कयुमि, टेक्स्ट जे कमु कयुमि जिते इन जे अंदरि तव्हां कुझु लिखो, ठीकु आहे न। ॾिसो आउं इन जे अंदरि छा लिखां थो उहो तव्हां ॾिसो। आउं इन जे अंदरि लिखां थो एस लाशारी यूट्यूब चैनल, ॾिसो चैनल, ठीकु आहे न। इन जे अंदरि मूं हीउ लिखियो आहे, ठीकु आहे न। ऐं ॾिसो हीउ जेको एडिट ते तव्हां इन जो नालो बि चेंज करे सघो था, ठीकु आहे। एडिट जो मतिलबु, हीउ जेको पहिरीं नंबर ते जेको एडिट आहे उनजो मतिलबु इहो आहे, ठीकु आहे न। ठीकु दोस्त, हीउ जेको एडिट आहे इन जो मतिलबु इहो आहे, मतिलबु तव्हां इन जो नालो बिल्कुलु लिखी सघो था, ठीकु। मां इन ते क्लिक करियो ऐं ॿिए नंबर ते जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो डिलीट वारो, त डिलीट खे तव्हां इनखे डिलीट करे सघो था, ठीकु आहे। डिलीट जो मतिलबु तव्हां इनखे जेको तव्हां लिखियो आहे तव्हां इनखे डिलीट करे सघो था, ठीकु आहे न। ॿिए नंबर ते जेको हीउ जेको ऑप्शन जेको आहे कॉपी वारो, तव्हां इनखे कॉपी जेको तव्हां कई आहे तव्हां इनखे डिलीट कॉपी करे सघो था, ठीकु आहे न। टियों नंबर ते ॾिसो, हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो टू फॉन्ट, माना तव्हां इनखे बैकग्राउंड जे पोयां रखी सघो था, बैकग्राउंड जे अॻियां करे रखी सघो था, ठीकु आहे न। ॾिसो हीउ जेको टू बैक तव्हांखे हीउ टू बैक माना पोइते अॻिते करणु तव्हांजो इहो मसइलो आहे। त पोज़ीशन जेको हीउ लिखियलु आहे इन जो मतिलबु छा हूंदो आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थो, ठीकु आहे न। पोज़ीशन जो मतिलबु इहो हूंदो, तव्हां इनखे बिल्कुलु साइज़ घटाए रखो था। ॾिसो इन जे करे तव्हां इश्तिहार जेके ठहंदा आहिनि, ईद मुबारकबाद इश्तिहार तव्हां बिल्कुलु पाण ठाहे सघो था, ठीकु आहे न। ऐं इन जो इश्तिहार ठाहिण जो तरीक़ो मां तव्हांखे अॻियां ॿुधाईंदुसि, ठीकु आहे न। ईद वेझी अचे उन खां पोइ मां तव्हांखे इश्तिहार ठाहिण जो तरीक़ो ॿुधाईंदुसि। इन जो ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, इनखे तव्हां हेठि मथे बिल्कुलु फिक्स साइज़ ते तव्हां रखी सघो था। ॾिसो इनखे जीअं तव्हां मथे कंदा तव्हां बिल्कुलु तव्हां जिते बि चाहींदा तव्हां उनखे आसानी सां रखी सघो था, जेके तव्हां ॾिसो
ये जो ऑप्शन तव्हां ये जो नंढो वॾो तव्हां बिल्कुलु आसानी सां तव्हां इनखे हिते पकड़े करे तव्हां इनखे बिल्कुलु नंढो वॾो करे सघो था। ॾिसो हाणे ये जेको तव्हां इनखे जेकी साइज़ जेकी आहे त ये जेकी साइज़ तव्हां इनखे घटाईंदा त तव्हां इनखे आस्ते आस्ते तव्हां फिक्स साइज़ ते तव्हां इनखे रखी सघो था। ठीकु आहे न, हिन जो मतिलबु इहो हो। ॾिसो हाणे ॾिसो कंहिं शइ खे तव्हां पूरे फिक्स साइज़ ते रखणु चाहियो था, उनजे लाइ रिलेटिव पोजीशन जेको आहे इहो जेको ऑप्शन आहे तव्हां इन ते क्लिक कंदा तव्हां इनखे पूरे विच ते ॾिसो मूं इनखे क्लिक कयो त पूरे विच ते रखियुमि आहे। अने तव्हां इनखे बैक साइड ते जेके तव्हां हिते इनखे रखणु चाहियो था बिल्कुलु तव्हां इनखे हिते बि रखी सघो था। ॾिसो इन जे लाइ तव्हांखे जेको इहो जेको ऑप्शन जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हां जेके इन ते क्लिक कंदा तव्हां इनखे पूरे विच ते रखी सघो था। ठीकु आहे, ॾिसो मूं हिन ते क्लिक कयो, हिन ते क्लिक करण पोइ त मूं हिन ते इन विच वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक कयो इहो जो पूरे हिन पासे अची वियो। जेके तव्हां हिनखे हिन पासे जेको ॾिसो इहो तव्हां जेके तव्हां हिनखे हिन पासे रखणु चाहियो था बिल्कुलु तव्हां हिनखे हिन पासे बि रखी सघो था। ठीकु आहे, उनजे लाइ तव्हांखे जो ॾिसो इहो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक कंदा तव्हां हिनखे हिन पासे खणी सघो। जे तव्हां हिनखे मथे रखणु चाहियो था ॾिसो जे तव्हां हिनखे हिते रखणु चाहियो था तव्हांखे जेको इहो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक कंदा तव्हां हिन जो इहो मथे अची वेंदो। ॾिसो मूं हिन ते क्लिक कयो त इहो मथे अची वियो। ठीकु आहे न, इन ऑप्शन जो इहो मतिलबु आहे। ठीकु आहे, इहो जेको साइज़ जेको ऑप्शन आहे इन जो छा मतिलबु आहे, इन जो त इहो मतिलबु आहे ॾिसो साइज़ तव्हां इनजी घटाए बि सघो था ऐं वधाए बि हिन ऑप्शन जे ज़रिए तव्हां इहो जेको ऑप्शन ॾिसो तव्हां ॾिसो पिया हीअ प्लस ऐं जेको हीअ माइनस जो तव्हां हिन जो मतिलबु इहो तव्हां हिनखे नंढो आस्ते आस्ते तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां हिनखे नंढो संभाल ऐं नंढो वॾो करे सघो था। ठीकु आहे न, हिन जो मतिलबु इहो ई आहे। ठीकु आहे न, भई तव्हां एक्स वारे निशान ते तव्हांखे पोइ तव्हां पोइते वञो। ठीकु आहे, उनखां पोइ ॾिसो इहो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो पैडिंग वारो तव्हां इन जो मतिलबु छा हूंदो आहे त ॾिसो इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इनखे अखर जी जेकी स्पेस पासनि वारी जेकी स्पेस आहे तव्हां इनखे बिल्कुलु ॾेई सघो था। ठीकु आहे न, जेको मूंखे इनखे स्पेस न आहे ॾियणी। ठीकु आहे न, इन जो मतिलबु इहो हूंदो आहे। ॾिसो हाणे इहो जेको कलर जो निशान आहे तव्हां इन ते कलर बि तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां इन जे अंदरि कलर रखी सघो था। को बि कलर तव्हां इन जे अंदरि रखी सघो था। ठीकु आहे न, ठीकु। ऐं इहो जेको ॾिसो इहो जेको तव्हां इन जो मतिलबु छा हूंदो आहे इन जो मतिलबु ई मां तव्हांखे अॻियां ॿुधायां थो। ठीकु आहे न, ॾिसो इहो जेको ऑप्शन ओपेसिटी आहे ओपेसिटी जो मतिलबु छा हूंदो आहे तव्हांखे आउं हींअर ई ॿुधाए छॾियां। ठीकु आहे, इन जो ओपेसिटी मतिलबु तव्हां जेके इनखे कंहिं स्टार में ई कमु घणो ज़्यादा ईंदो आहे या वरी कंहिं वरी पिनाफ्लेक्स में या वरी कंहिं एडिटर में इहे ज़्यादा कमु ईंदो आहे। ठीकु आहे, तव्हां हुनखे वधाए छॾींदो। उनखां पोइ ॾिसो इहो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी आहे रोटेट वारो इन जो मतिलबु छा हूंदो आहे इन जो मतिलबु तव्हां इनखे बोल चाइरे में तव्हां या वरी तव्हां इनखे सिधी या तव्हां हिन पासे तव्हां हिन पासे इनजी साइज़ फिक्स करण जो तरीक़ो तव्हां इनखे उबतो करे ॾिसो इहो उबतो करण जो तरीक़ो आहे। ठीकु आहे न, तव्हां इनखे सिधो या उबतो तव्हां हीअं या हीअं या हीअं तव्हां इनखे रखी सघो था। ठीकु आहे न, ठीकु आहे। हाणे तव्हांखे जेको मास्क जेको ऑप्शन आहे इन जो छा मतिलबु हूंदो आहे उहो मां तव्हांखे इन जे अंदरि ॿुधायां थो। ॾिसो जेके तव्हां कंहिं बि शइ खे कटणु चाहियो था कंहिं नाले खे तव्हां कटणु चाहियो था तव्हां इन जे अंदरि स्टाइल पैदा करणु चाहियो था तव्हां बिल्कुलु इन जे अंदरि नाले खे स्टाइल ई ठाहे सघो था। ठीकु आहे न, ॾिसो इन ऑप्शन जो इहो मतिलबु हूंदो आहे। ठीकु, ॾिसो हाणे जेको ए बी जेको आहे फ़ॉन्ट इन जो तमामु ज़्यादा इस्तेमालु थिए थो त तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि फ़ॉन्ट कीअं माना लॻाए सघो था उहो तमामु आसान तरीक़ो। तव्हां सभु खां पहिरीं तव्हांजो फ़ॉन्ट जेको आहे तव्हां इन जे अंदरि इहे क्लिक करियो। हिन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो काफ़ी सारा पहिरियां फ़ॉन्ट पिक्सल लैब जा पहिरियां ई इन जे अंदरि मौजूदु आहिनि। तव्हां फ़ॉन्ट पंहिंजा जेके लॻाइणु चाहियो था तव्हां बिल्कुलु डाउनलोड करे सघो था। जेके तव्हां जेके फ़ॉन्टनि खे डाउनलोड करणु चाहियो था तव्हां इहे फ़ॉन्ट टेलीग्राम जे अंदरि तव्हांखे फ़ॉन्ट मिली वेंदा। ॾिसो इहे फ़ॉन्ट जेके तव्हां इन ते क्लिक करे फ़ॉन्टनि जे अंदरि त इन जे अंदरि काफ़ी सारा मुंहिंजा फ़ॉन्ट पहिरीं खां ई मौजूदु आहिनि। ठीकु आहे न, ॾिसो हीअ फ़ॉन्ट जेको मुंहिंजो पहिरीं खां ई मौजूदु आहे। ॾिसो फ़ॉन्ट लॻाइण जो जेके तव्हां पहिरें खां ई डाउनलोड लॻाए पिया आहिनि तव्हां इन जी जेके टेक्स्ट वारो ऑप्शन आहे ॿई टेक्स्ट वारा ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां पंहिंजा फ़ॉन्ट इन जे अंदरि लॻाए सघो था। ठीकु, ऐं इहो पहिरें खां ई मूं फ़ॉन्ट इन जे अंदरि लॻाए छॾियो आहे। ॾिसो हीअ तमामु बहितरीनु फ़ॉन्ट आहे। ॿियो जेको ॾिसो पिया तव्हां
ये जेको ऑप्शन स्टाइल वारे ऑप्शन जो मतलब छा हुंदो आहे ऐं मां तव्हांखे इन वीडियो जे अंदरि ॿुधायां थो। ठीकु आहे न। इन ते तव्हां क्लिक कंदा जेको तव्हां इनखे ॾिसो ॾेढो करे सघो था, सिधो करे सघो था, या तव्हां कुझु बि नथा रखी सघो। इन टिनि जो ऑप्शन जो मतिलबु इहो हूंदो आहे। ठीकु आहे न। ॾिसो हाणे इहो जेको अहम मसइलो जेको इहो आहे, इहो तमामु कोरे जेको लिखियलु आहे त इहो जेको तमामु ज़्यादा कमु ईंदो आहे। ठीकु आहे न। हीउ जेको पाण टिनि खे ईअं स्टाइल बनाए सघूं था, ॾिसो वधीक ख़ूबसूरत लॻे पियो तव्हांखे ॾिसी में न। तव्हां इहो छा जे कमु ईंदो आहे, इहो तव्हांखे जेकी वीडियो आउं ठाहींदुसि उन में तव्हांखे इन वीडियो जे अंदरि ॿुधाईंदुसि। ठीकु आहे न। ॾिसो तव्हां इनखे गोल त तव्हां वरी जेके तव्हां इनखे हिन तरीक़े सां ठाहिणु चाहियो था, ॾिसो तव्हां इनखे इन तरीक़े सां ठाहिणु चाहियो, बिल्कुलु तव्हां ठाहे सघो था। ॾिसो मूंखे इनखे इन तरीक़े सां ठाहिणो आहे, तव्हांखे इन तरीक़े सां बि जेके तव्हां इनखे ॾिसो इहो जेको ऑप्शन तव्हां इनखे इन कंदा त तव्हां इहो बिल्कुलु इन तरीक़े सां फ्री वेंदो। ठीकु आहे न। ॾिसो मुंहिंजे अंदरि इनखे ईअं कयुमि त इन तरीक़े सां इन तरीक़े सां ईअं फ्री वियो। ठीकु आहे न। इन ऑप्शन जो इहो मतिलबु हूंदो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ तव्हां पोइ हिते वञो, जिते बैकग्राउंड लिखियलु त बैकग्राउंड तव्हां इनजे अंदरि को बैकग्राउंड लॻाइणु चाहियो था, तव्हां पंहिंजी मर्ज़ी जो बैकग्राउंड लॻाए सघो था। ॾिसो रंगीन बैकग्राउंड जे तव्हां इनखे ॿियो फिक्स कलर रखणु चाहियो था, पंहिंजो फिक्स कलर ठाहिण जो तरीक़ो तव्हां पंहिंजो रंग ठाहे सघो था। उन तव्हां इनजे अंदरि वञी हिते क्लिक कयो, जेको प्लस वारो निशान जेको आहे तव्हां इनजे अंदरि वञी करे तव्हां पंहिंजा रंग बि ठाहे सघो था। ॾिसो इहे जेके काफ़ी सारा रंग अंदरि मौजूदु आहिनि, तव्हां पंहिंजा रंग इनजे अंदरि ठाहे सघो था। मुंहिंजे लाइ इहो ई रंग सही आहे। ॾिसो मूं इनजे अंदरि फिक्स रंग लॻायो आहे। सो मुंहिंजा फिक्स रंग लॻायो। ठीकु आहे न। ऐं तव्हां जेको ओके वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो। सो इन जो मतिलबु छा हूंदो आहे, इहो मतिलबु इहो तव्हां इनखे पूरे विच ते या अखरनि खे इन साइड ते जेके काफ़ी सारियूं लाइन डिघियूं हूंदियूं आहिनि, इनजो इहो मतिलबु हूंदो आहे। इहो मां तव्हांखे जेकी का वीडियो ठाहींदुसि उनजे अंदरि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे न। जेको तव्हां प्लस वारो निशान तव्हां इन ते पोइ हिते वञो ऐं ॾिसो इहो जेको स्पेसिंग वारो निशान, इहो मतिलबु इहो आहे त तव्हां लाइन जेके अखर आहिनि तव्हां इनखे स्पेस पंहिंजे हिसाब सां स्पेस ॾेई सघो था। ठीकु आहे न। उनजो मतिलबु तव्हां इनखे घटाए सघो था, स्पेस केतिरी तव्हांजी मर्ज़ी ओतिरी तव्हां स्पेस इनखे ॾेई सघो था। ठीकु आहे न। ॾिसो इहो जेको लाइनिंग स्पेस माना केतिरी मुफ़ासिले ते लाइन हुजे उहो तरीक़ो इनजे अंदरि इहो मौजूदु आहे। ठीकु आहे न। माना लाइनिंग केतिरी बि जेके मुंहिंजे हिकिड़े अंदरि लाइन आहे त तव्हां इनखे लाइन केतिरी ॾिसी सघो था, उनजे हिसाब सां इहो मसइलो हूंदो आहे इनजे अंदरि। ठीकु आहे न। ॾिसो हाणे जेको स्ट्रोक जेको आहे इनजो मतिलबु छा हूंदो आहे, स्ट्रोक ॾिसो इहो तव्हां स्ट्रोक इनजो तमामु ख़ासि मतिलबु हूंदो आहे। ठीकु आहे न। जे तव्हां इन ते क्लिक कयो, इन ते क्लिक करण पोइ ॾिसो हाणे जेके तव्हां इनजो केतिरी फ़ाइदो वधाईंदा तव्हां इनजो सुहिणो लॻंदो। ठीकु आहे न। ॾिसो इनजो तव्हां जेतिरी सुहिणो लॻणु चाहियो था तव्हां इनखे बिल्कुलु वधाए घटाए सघो था। ॾिसो मूं इनजे अंदरि ई फ़ॉन्ट रखियो आहे। ॾिसो वरी हिन जो मतिलबु शुरू जो पोयां परछाई लॻाइणु, पाछो लॻाइणु, शुरू जो मतिलबु इहो हूंदो। ॾिसो मूं इनजे अंदरि पाछो लॻाए छॾियो आहे। तव्हां इनजे पाछे जो रंग जेको कोरो बि रखणु चाहियो था बिल्कुलु तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां इन पाछे जो रंग उहो रखी सघो था। ॾिसो इहो इनर शुरू आहे जेको आहे इनजो मतिलबु छा इनजो मतिलबु माना अंदरि रंग जे अंदरि जेको तव्हां नालो लिखियो आहे उनजो रंग चेंज कंदो। ॾिसो इहो जेको रंग जो ख़तमु करे छॾीनि। ठीकु आहे न। इन शुरू जो मतिलबु इहो हूंदो आहे। ठीकु आहे न। ऐं जेको ॾिसो इम्बोस जो लिखियलु आहे, इम्बोस जो मतिलबु छा हूंदो आहे, इनखे वधीक ख़ूबसूरत इम्बोस ई बनाईंदो आहे। छो त इम्बोस जो वधीक मूं काफ़ी सारी वीडियो ठाहियूं आहिनि। मूं चयो त मुंहिंजो हर हिकु जेको टूल आहे इनजो मुकमल तरीक़ो मां तव्हांखे सेखारियां, इन जे लाइ मूं इहा अॼु जी वीडियो ठाही आहे। ठीकु आहे न दोस्तो। इनजो मतिलबु इहो हूंदो आहे। ऐं हीउ जेको आहे तव्हां इनखे वधीक स्टाइलिश ॾिसो मूं इनखे वधीक स्टाइलिश ठाहियो आहे। तव्हां बिल्कुलु इनखे वधीक स्टाइलिश ठाहे सघो था। ॾिसो मूं इनखे वधीक स्टाइलिश ठाहियो। तव्हां इन ते क्लिक करियो। ॾिसो इन ते क्लिक कयो, इन ते क्लिक करण पोइ ॾिसो जंहिं ऑप्शन में ॾिसो हीउ प्रेस्ट जेको आहे इहो ऑप्शन जेका तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इनखे जेके तव्हांखे इनखे ख़तमु करिणो आहे त तव्हां इनखे एनेबल कंदा त तव्हांजो ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे न। ॾिसो मूं इनखे ख़तमु कयो त बिल्कुलु ख़तमु थी वियो। ॾिसो मूं इनखे ख़तमु कयो त बिल्कुलु ख़तमु थी वियो। ठीकु आहे। हाणे जेको अहम जेको इहो नाले जे मथां 3D में नालो लिखण जो तरीक़ो बि इन ऑप्शन जे ज़रिए हूंदो आहे। ठीकु आहे न। तव्हां इनखे ओपन कयो। ॾिसो ओपन करण खां पोइ ॾिसो तव्हां जेतिरो बि इनखे वधाईंदा तव्हां बिल्कुलु इनखे वधाए ॾिसो इनखे बिल्कुलु जेतिरी लाइन तव्हां इनजे अंदरि रखणु चाहियो था तव्हां बिल्कुलु उनजे अंदरि एतिरी लाइनियूं तव्हां रखी सघो था। ॾिसो हाणे जेको इहो ऑप्शन ॾिसी रहिया आहियो इन जो मतिलबु या वरी जेको ऑप्शन ॾिसो तव्हां इनजे हेठि बि रखी सघो था या मथे बि रखी सघो था। तव्हां इनजे अंदरि मुख़्तलिफ़ चेंजिंग तव्हांजे हथ में ई आहे। तव्हां बिल्कुलु इश्तिहार वग़ैरह जलसनि जा इश्तिहार वग़ैरह तव्हां इनजे अंदरि ठाहे सघो था। सियासी समाजी इश्तिहार तव्हां इनजे अंदरि ठाहे सघो था। ठीकु। ॾिसो हीउ जेको इनजो 3D शीडो जो मतिलबु छा हूंदो आहे, इहो तव्हां इनजे अंदरि जेको हेठां जेको ॾिसो लाइनिंग तव्हांखे नज़र अची रही आहे। ॾिसो मूं इनजे अंदरि रंग लॻायां
सो इन जे अंदरि तव्हांखे रंग नज़र अची रहियो हूंदो, ठीकु आहे न। इन जो मतिलबु इहो हूंदो आहे। सो हीउ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो आख़िर में जो रिलीफेशन जेको ऑप्शन तव्हां ॾिठा आहे, तव्हांजे अखरनि जे अंदरि डबलिंग अखर अची वियो। ॾिसो मूं इन जे अंदरि इहो अखर लॻायो त मुंहिंजो अखर डबलिंग में अची वियो आहे। इन जो मतिलबु इहो हूंदो आहे। ॾिसो हीउ जेको टूल जेको ए जेको पहिरियां खां टूल जेको हो इहो ए जेको टूल, हुनजी मुकमल सम्झाणी मां तव्हांखे इन जे अंदरि ॾेई छॾी आहे। अॼु जी वीडियो इहो ई काफ़ी आहे। जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे AS यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु करियो। इंशाल्लाह जेकी अगली वीडियो जेकी ईंदी उहा इन टूल जे बारे में ईंदी। त हीउ जेको तव्हां टूल ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको टूल, इन टूल जे बारे में इंशाल्लाह टिनि टूलनि जे बारे में हिक ई साथ वीडियो ठाहे करे तव्हां सां इंशाल्लाह शेयर कबी। त इन्हनि टूलनि जो मतिलबु छा हूंदो आहे, इन टूलनि खे इस्तेमालु कहिड़े तरीक़े सां करे सघिजे थो। छो त हीउ जेको पिक्सल लैब जेको आहे, इन जा वधीक कमाल जो जेको ठाहींदो आहे, छो त इनखे कंहिं दोस्त खे पिक्सल लैब जे इस्तेमालु करण जो तरीक़ो नथो अचे। छो त कई अहिड़ा दोस्त आहिनि जेके आहिनि अरमान वसाण आहे, या वरी रियाज़ एडिट जेको आहे, या वरी इहे जेके ठाहिनि था का शइ इन जे अंदरि इस्तेमालु थिए थी, उहो तव्हांखे डिस्क्रिप्शन में उनजी लिंक बि नथा ॾियनि, या वरी इन जे अंदरि जेके फ़ॉन्ट इस्तेमालु कनि था उहे बि तव्हांखे इन जे अंदरि नथा ॾियनि। ॾिसो हीउ जेको तव्हां ॾिसी रहिया हूंदा जेको तारक फोटोशॉप, या वरी तव्हां ॾिसी रहिया हूंदा मेहताब पठान जेको पेनाफ्लेक्स ठाहे पियो, उहो बि 300 रुपए में 600 रुपए में हिकिड़ो पेनाफ्लेक्स ठाहे पियो। छो त तव्हां पाण सिखो, छो त इन एप्लीकेशन जे ज़रिए ठहे। छो त मूं उनखां बि पुछो त तव्हां हीउ जेको तव्हां पेनाफ्लेक्स मूं उनखां हिकिड़ो ठारायो त तव्हां पेनाफ्लेक्स कीअं ठाहींदा आहियो, कहिड़े एप्लीकेशन जे ज़रिए ठाहींदा आहियो। उन्हनि मूंखे ॿुधायो त आउं फोटोशॉप जे ज़रिए हीउ पेनाफ्लेक्स ठाहींदो आहियां। जीअं त मूं फोटोशॉप बि मुंहिंजो लैपटॉप हुन जे अंदरि मूं घणी कोशिशि कई त कीअं माना ठहंदो आहे। पोइ त उन ते घणी कोशिशि कई त उहो बि तमामु फोटोशॉप सुठो ऑप्शन, उहो लैपटॉप जो ऑप्शन आहे, ठीकु आहे न। पोइ त मोबाइल जे ज़रिए त माण्हू खे 5 मिंटनि जे अंदरि या 10 मिंटनि जे अंदरि 20 मिंटनि जे अंदरि कलाक जे अंदरि ठाहे थो ॾिए, उहो कीअं थो ठाहे ॾिए। जीअं त मूं घणी कोशिशि सां हीअ जेकी एप्लीकेशन पिक्सल लैब मूं ॻोल्ही हुई। जीअं त उनखां पोइ मूं वरी बि जेको मेहताब पठान आहे उन सां मूं राब्तो कयो त उन मूंखे ॿुधायो कोन त आउं फोटोशॉप इस्तेमालु कंदो हुओ। उनखे मूं ॿुधायो त ऐं जेको त मूंखे तूं हिकिड़ो ठाहे ॾे पेनाफ्लेक्स, घणा पैसा वठंदे। उन चयो मां 300 रुपया वठंदुसि। दोस्तो इन खां पोइ उनखे मूं चयो त तूं मूंखे ई ॿुधा त आउं तव्हांखे जेको पेनाफ्लेक्स फ्री में ठाहे ॾींदुसि। तव्हां ठाहे ॾियो भला, तव्हां कहिड़ा ठाहिया आहिनि। ॾिसो मूं उनखे पेनाफ्लेक्स जेके मूं ठाहिया आहिनि उहो तव्हांखे इन वीडियो जे अंदरि ॾेखारींदो। मूं इहे पेनाफ्लेक्स हीउ जेको ॾिसी रहिया आहियो मोबाइल बार प्रोडक्शन जो जेको फ़ख़्रिया पैक्शन जेको आहे, इहो मूं पंहिंजे पिक्सल लैब जे अंदरि ई ठाहियो हो, ठीकु आहे न। ॾिसो काफ़ी सारा पेनाफ्लेक्स मूं ई बि इन जे अंदरि पिक्सल लैब जे ज़रिए ठाहिया आहिनि। हीअ समाजी सियासी समाजी पेनाफ्लेक्स तव्हां इन जे अंदरि ठाहे सघो था, ठीकु आहे। तव्हां पाण पंहिंजी महिनत कयो, छो त तव्हां 300 रुपया छो भरियो था, 600 रुपया छो भरियो था। तव्हां पंहिंजा पाण पेनाफ्लेक्स तव्हां ॾिसो हीउ मूं PP जो झंडो ठाहियो आहे। ॾिसो हीउ जेको मूं ईद मुबारकबाद जे लाइ ॿी का पार्टी जे लाइ स्टार ठाहिणो हुजे त मुनासिब रेट ते ठही वेंदो। हीउ त मूं पंहिंजो ठाहियो हो, ठीकु आहे न। ॾिसो हीउ मूं पंहिंजो ठाहियो आहे। ॾिसो हीउ जेको मूं ग्रुप खे कंहिं ज़रिए पोस्ट लाइ मूं हीउ पंहिंजा ठाहिया आहिनि। ॾिसो हीउ त मूं हीउ जमील उलमा इस्लाम जो कारकुननि जो हीउ जेको ठाहियो, मूं दोस्त खे बिल्कुलु फ्री में आउं ठाहे ॾींदो आहियां। जेके तव्हांखे बि ठाहिणा हुजनि तव्हां पाण पंहिंजी महिनत करे ठाहियो। ॾिसो काफ़ी सारा मूं इन जे अंदरि ठाहिया आहिनि। त तव्हां बिल्कुलु थंबनेल जेके ठाहींदा आहिनि यूट्यूब जा, त वीडियो जे लाइ थंबनेल बि तव्हां पंहिंजे ठाहे सघो था। ॾिसो हीउ मूं इन जे अंदरि ठाहियो, हीउ बि मूं इन जे अंदरि ठाहियो आहे। ॾिसो हीउ जेको FM 92 हाईवे आपका हमसफ़र, इहो बि मूं इन जे अंदरि ठाहियो आहे। ॾिसो हीउ ईद मुबारकबाद जी पोस्टर, हीउ जेको मूं ईद उल फितर जे मौक़े ते मूं ठाहिया हुआ। जेके तव्हां बि जेके इन जे ठहण चाहियो था, बिल्कुलु तव्हांखे फ्री में बि तव्हांखे ठाहे ॾींदा। तव्हां बिल्कुलु पंहिंजी दोस्तो हीउ तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल जेको आहे, जे तव्हां सब्सक्राइब न कयो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब कयो। ॾिसो तव्हां काफ़ी सारियूं इन जे अंदरि मौजूदु आहिनि। ॾिसो मूं काफ़ी सारा इन जे अंदरि ठाहिया आहिनि। ॾिसो हीउ जेको ॾिसो मूं इन जे अंदरि ठाहियो आहे, हीउ सभु पिक्सल लैब जो कमाल आहे, ठीकु आहे। मूं पिक्सल लैब जे ज़रिए ॾिसो हिकु ख़ूबसूरत कहिड़ो मूं ठाहियो आहे। इन जे अंदरि सिंधी फ़ॉन्ट डाउनलोड किथां कजनि उहो बि मां तव्हांखे इंशाल्लाह जेकी इन खां पोइ जेकी वीडियो ईंदी उहो इंशाल्लाह सिंधी फ़ॉन्टनि जे बारे में ईंदी, या वरी को नओं वीडियो इंशाल्लाह ईंदो त उन जे बारे में तव्हांखे वीडियो मिली। ॾिसो हे ईद मुबारकबाद पोस्टर बि मूं इन जे अंदरि ठाहिया आहिनि। ॾिसो काफ़ी सारा
पोस्टर जेके ईद मुबारकबाद इश्तिहार मूं हिन जे अंदरि ठाहिया आहिनि। ॾिसो ऐं जेको लोगो जेको आहे इहे व्हाट्सअप जे लाइ तव्हां बिल्कुलु पंहिंजी मोबाइल जे अंदरि ठाहे सघो था। उनजो बि मां तरीक़ो तव्हांखे ॿुधाईंदुसि। त ॾिसो इन खां तव्हां वधीक ख़ूबसूरत बि ठाहे सघो था। ॾिसो ज़रूरी स्टेटस ठाहिण जे लाइ त ॾिसो हीअ पिक्सल लैब जे ज़रिए काफ़ी सारो पिक्सल लैब अॼु हले ई पिक्सल। ॾिसो हीअ जो मूं 3D लोगो ठाहियो इन जी वीडियो जो मूं छॾी आहे उहो तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल जेको आहे तव्हां उनखे विज़िट करे तव्हां बिल्कुलु उतां तव्हां ॾिसी ऐं ठाहे सघो था। इन जे अंदरि जेकी शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि जैसे बिस्मिल्लाह फ़ॉन्ट जेको आहे या हीअ जेको फ़ॉन्ट आहे या अब्दुल सलाम जेको हिते लिखियो पियो आहे इन में जेकी शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि उहो टेलीग्राम /@ जे अंदरि ॾेई छॾियूं आहिनि। सो हीअ बि मूं ठाहियो आहे। तव्हां बिल्कुलु तव्हां पाण ठाहे सघो था। दोस्तों यही भी अॼु जी वीडियो जेकी वीडियो तव्हांखे पसंदि वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु कजो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।